नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गोसपुर खां ख़बर ॾींदा हलूं त गोसपुर वेझो ॻोठ शरबत खान बाजकाणी में घर अंदर बिजली जे तार लॻण दौरान करंट लॻण सबबि 30 वरे जो नौजवान मोहम्मद खान उर्फ पपी बाजकाणी बिजली जे तारनि में विचड़जी फ़ौत थी वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे गोसपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर ज़हूर हुसैन ओगाई। जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गोसपुर वेझो ॻोठ शरबत खान बाजकाणी में घर अंदर बिजली जी तार ठाहिण दौरान करंट लॻण सबबि 30 वरनि जो नौजवान मोहम्मद खान उर्फ पपी बाजकाणी बिजली जी तार में विचड़ी फ़ौत थी वियो आहे। इन जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ शहर जी सरकारी अस्पताल में आंदो वियो, जिते नौजवान जे लाश जो ज़रूरी पोस्टमार्टम थियण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे ऐं लाश घर पहुचण ते संदसि अमड़ खे बेहोशी वारा दौरा पइजी विया ऐं घर अंदरि कोराम मची वियो आहे ऐं इलाइक़ो सोगवार बणिजी वियो आहे। हर अखे आली ॾिसण में आई। जी जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।